अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड में दोस्तों छा वाक़ई हाणे मिठण खे मुराद छॾे ॾींदो ऐं अली ख़ान जो छा थींदो। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त मिठण खे त मुराद छॾंदो मंसूर ख़ान जे चवण ते अली ख़ान खे जिथे अली ख़ान क़ैद आहे उते ई फ़िलहालु हूंदो कुझु किस्तनि खां पोइ ज़ाहिर कयो वेंदो थी सघे थो इहे जेका शाहनवाज़ ख़ान जा माण्हू आहिनि इहे शाहनवाज़ सां डीलिंग करे अली ख़ान उन जे हवाले करे छॾनि या वरी अली ख़ान खे हितां को ॿियो ॾिसी वठंदो या कहिड़े बि तरीक़े सां अली ख़ान हितां छुटी वेंदो मरदो कोन उन खां पहिरियों ई इन खे बचायो वेंदो ऐं अली ख़ान खे कोशिशि कई वेंदी छॾायो वञे ऐं अली ख़ान खे त जेको आजन क़ैद कयो आहे उन्हनि खे शाहनवाज़ घुराईंदो आहे हाशिम जे मथां हमिलो करण जे लाइ उहे ओॾे हलिया वेंदा आहिनि हिकिड़ो सिर्फ़ु इंतज़ार में उते हूंदो आहे उहो जेको आहे न अली ख़ान जो ख़्यालु कंदो आहे मुंहिंजे ख़्याल में अली ख़ान उन खे पूरो करे उतां निकिरी वेंदो घणो करे ईअं ई कमु थींदो अली ख़ान जेको अली ख़ान वटि हिकिड़ो इंतज़ार में वेठल आहे ख़्यालु करे थो अली ख़ान उन खे पूरो करे उतां निकिरी वञी पंहिंजे घर पुॼंदो घणो करे कहाणी ईअं ॾेखारी वेंदी। दोस्तों वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में अल्लाह हाफ़िज़।